बाबा मां चवां थो त अॼु राति कीअं बि करे तव्हां रेस चाकर खान सां वञी मिली अचो ऐं वञी उनखे सम्झायो त मुंहिंजो ई सोणी जो निकाह कराए। पुट मां त चवां थी इन रिश्ते में हथ ई न विझ, ॿिए हंधों तुंहिंजे रिश्ते जी जांच करे था वठूं। अमां रिश्तो त मूंखे ॿिए हंधा बि मिली वेंदो, पर जेकॾहिं सोणी सां हैदर निकाह कयो न त अदी जो घर बर्बाद थी वेंदो। उनजे करे मां चवां थो मां उनजे करे थो मां चवां जेकॾहिं सोणी सां मां निकाह करे छॾींदुसि न त इहो हैदर बि आसरो पले वेंदो। तुंहिंजी ॻाल्हि बि सही आहे पुट, पर चाकर खान असांजी न मञीदो। उन मथां ज़ोर रखिणो पवंदो बाबा, असांखे मिंथ मेड़ करणी पवंदी, पटकाई पोतियूं रईस चाकर खान जे पेरनि ते रखणियूं पवंदियूं। छा तूं ओताक ते चाकर खान सां मिली कोन ईंदे? अमां ओताक ते त 24 कलाक राज वेठो आहे ऐं उते जेकॾहिं मां वञी रईस चाकर खान सां रिश्ते जी ॻाल्हि कई न ऐं चयोमांसि त सोणीअ ई मुंहिंजो निकाह कराए, चाकर खान होश मां निकिरी वञे ऐं मुंहिंजी बेइज़ती करे त छा मां इहो सही सघंदुसि, करे सघंदुसि? मां बर्दाश्त, मां बि होश मां निकिरी वेंदुसि ऐं कमु ठहण बजाए ॾही वेंदो। असांखे तारे छॾींदो पुट। बाबा भला ओॾां वञण में कहिड़ो हर्ज आहे? थी सघे थो रईस जी दिलि में रहम अची वञे, तव्हां पहिरियों ओॾां वञो त सही, थी त चओ। तूं चएं थो त पोइ राति खणी वेंदासीं पुट। अमां चाकर खान जे साम्हूं पूरो मसइलो रखजांइ, थी सघे थो तूं मञी बि वञे ऐं ख़ुदा कंदो तूं ज़रूरु मञंदा। जेकॾहिं सोणी जो मुंहिंजो निकाह रईस चाकर खान जे साम्हूं थी वियो न त पोइ सावल वारा बि कोन कुछंदा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।